अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं त तव्हां ॾिठो त शुरूआत में मां तव्हांखे मालिक साईं फिल्म जो क्लिप ॾेखारी जेका मां लाइव ॾिसी रहियो पंहिंजे मोबाइल ते तव्हां उहो मोबाइल ते कीअं लाइव ॾिसी सघो था त हिन वीडियो खे फुल ॾिसंदा तव्हांखे फुल तव्हांखे सम्झाए छॾींदासीं त इहा फिल्म लाइव सिंध टीवीअ ते कीअं ॾिसणी आहे त न हीअ फिल्म फ़िलहालु यूट्यूब ते आहे न वरी इहा फिल्म फ़िलहालु यूट्यूब ते न आहे अपलोड थी वई आहे सिंध टीवीअ ते जो चैनल ते हुन ते लाइव बि हले पर इहा तव्हां मोबाइल ते लाइव ॾिसी सघो था त तव्हां उहा कीअं ॾिसंदव तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांखे ॿियो कुझु न आहे करूं तव्हां वञो प्ले स्टोर ते ऐं हुते सर्च में वञी तव्हां जेज़ टीवी लिखो त जेज़ टीवी लिखंदव तव्हां हुन ते अगरि तव्हां वटि जेज़ टीवी जेज़ जी सिम आहे त तव्हां इहा जेज़ टीवी फ्री में हलाए सघो था ऐं हुते तव्हां सिंध टीवीअ ते वञी तव्हां इहा फिल्म बिल्कुलु फ्री ॾिसी सघो था हींअर लाइव ऐं हूअं त तक़रीबन 2-3 कलाकनि खां पोइ जंहिं फिल्म ख़तमु थींदी हुन खां कलाक खां पोइ इहा अपलोड कई वेंदी सिंध टीवीअ जे यूट्यूब चैनल ते पर फ़िलहालु अगरि तव्हां हींअर ॾिसणु चाहियो त तव्हां प्ले स्टोर ते वञी जेज़ टीवी जो एप्लीकेशन डाउनलोड करे जेज़ सिम वारी ते तव्हां हिन फिल्म खे फुल ॾिसी सघो था।